आयो लाल सभई चओ झूलेलाल। अचो त ॼाणूं झूलेलाल साईंअ जी 7 निशानियूं छा आहिनि। पहिरीं आहे ॾियारी, जेको संगत खे ॾात ॾियण लाइ जल ॾिबो आहे। उहो ॼारीअ में हूंदो आहे, ॼारीअ खे ढकु हूंदो आहे। ॿी आहे वेॾ यानी मुंडरी, जंहिं महिल छंडो पवंदो आहे तंहिं महिल उहा मुंडरीअ वारी आङर पहिरीं विझबी आहे। टी आहे पखर, केरु अस्वस्थ हूंदो आहे त उनखे पखर पाराइबी हुई। पखर जा 2 हिसा थिया, जंहिंमां रखड़ी ठही, जंहिंमें हिकु ॻाढ़ो ऐं 2 अछा धागा हूंदा आहिनि ऐं उन ते ॻंढ पवंदी आहे। चौथी आहे जोत साहिब, जेका झूलेलाल मंदर में अखंड ॿरंदी आहे, जेका रोशनीअ जो प्रतीक आहे। पंजी आहे तरार यानी तलवार, जेका घोड़े वारे साईंअ जे हथ में हूंदी आहे। छहीं आहे देॻ, जेका पाण सिंधी गुजी देॻ चंड ते या त्योहारनि ते कंदा आहियूं। देॻ हमेशा भंडारा भरियल हुजण जो प्रतीक आहे। सती आहे ढकलो, जेको मंदर में आरतीअ जे टाइम ते वॼाईंदा आहिनि, पितल जो या लोह जी ढोलकी। इहे आहिनि 7 निशानियूं झूलेलाल साईंअ जूं। लाल झूलेलाल 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 वरी चो लाल झूलेलाल झूलेलाल।